बिरिया सिटी जलवानी शाह भरिसां बिरिया रोड लिंक रोड ते मुबैना तौर पुलिस सां ॾोहारियुनि जो मुक़ाबिलो। फायरिंग सबबि हिकु घरबल ॾोहारी मारिजी वियो। 2 जवाबदार उंधाई जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब। ॾोहारी वटां हिकु टीटी पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं। इतलात ते वधीक नफ़री तलब। SHO बिरिया सिटी बशीर चांडी पहुची मारिजी वियल ॾोहारी जो लाश हिकड़ाए अस्पताल पहुचायो। अस्पताल में मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप अमजद शाह पुटु हाकिम शाह तौर थी आहे। इन मौक़े ते DSP फ़याद हुसैन मुग़ल SHO बशीर अहमद चांडी ॿुधायो त बिरिया सिटी पुलिस मोबाइल ते मामूल जो बिरिया रोड लिंक सां गश्त करे रही हुई त जलवानी शाह स्टाफ भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां ओचितो मुक़ाबिलो थी पियो। ॾोहारियुनि मथां फायरिंग करे ॾिनी जे त पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी अमजद शाह मारिजी वियो जॾहिं त 2 नामालूम जवाबदार फ़रार थी विया। हुननि वधीक ॿुधायो त मारिजी वियल ॾोहारी ताज़ो ई 10 मुहर्रम जी राति जलवानी शाह भरिसां फ़ौरन हथां थियल शहीद पुलिस एहलकार राफेल जलवानी जे क़त्ल केस समेत ॿियनि केतिरनि ई केसनि में घुरिबल हो। जिते बिरिया सिटी थाणे ते मारिजी वियल ॾोहारी मथां शहीद पुलिस एहलकार राफेल जलवानी जे क़त्ल जो केस दाख़िल थियल हो। पुलिस पारां वधीक केस बाबति तफ़सील वरिता पिया वञनि जॾहिं त मारिजी वियल ॾोहारी मथां पुलिस मुक़ाबिले जो वधीक केस दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।